अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू एंड फर्स्ट वीडियो। दोस्तों अॼु आऊं पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो आहे ऐं ही मुंहिंजी पहिरीं वीडियो आहे जेका आऊं इन करे ठाही आहे। इन जो हिकिड़ो सबबु आहे, हिकिड़ो न बल्कि ॿ सबब आहिनि। नंबर पहिरियों त सभ खां पहिरीं असां सिंधी ॿोली में आऊं कॉन्टेंट ठाहींदुसि ऐं पंहिंजी सिंधी ॿोली खे प्रमोट करण जी कोशिशि कंदुमि। ऐं ॿी ॻाल्हि त अर्निंग। तव्हां सभु सिंधी माण्हू अचो पंहिंजे यूट्यूब ते ऐं दुनिया सां कुल्हे सां मिलाए बीहो ऐं पंहिंजो अर्निंग कयो यूट्यूब तां। पूरी दुनिया हीअं यूट्यूब ते कमाए थी, अर्न करे थी पैसा। त इन करे दोस्तों आऊं पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो आहे ऐं हिन ते तव्हांखे तमामु बहितरीनु पर्सनल ब्लॉग्स मिलंदा मुंहिंजा, ऐं जेके मुंहिंजा व्यूज़ हूंदा उहे आऊं तव्हांखे ॿुधाईंदुमि। हीअं तव्हांखे ख़बर आहे त ॿोॾि जी सूरत हाल आहे सिंध में। पूरी सिंध जेको आहे हुन में हज़ारे लखे माण्हू जेको आहे सो ॿोॾि मुतासिर थी चुका आहिनि, ॿोॾि खां ऐं बरसाति खां मुतासिर थी चुका आहिनि। इन करे असां पंहिंजो जेको आहे मज़ूरी खां हटी करे कुझु नओं करण जी कोशिशि कयूं। जीअं आऊं यूट्यूब चैनल ठाहियो आहे त वेही करे हिकिड़ी जॻह ते पाण महिनत कयूं ऐं यूट्यूब चैनल जेको आहे सो उन ते कमु कयूं ऐं कामयाबी जी राह ते हलण जी कोशिशि कयूं। इन करे सभ खां पहिरीं आऊं तव्हांखे ॿुधाईंदुमि हिन वीडियो में त आऊं पंहिंजो तारीफ़ कराईंदुमि त आऊं आहियां जुनेद अहमद ऐं मुंहिंजो चैनल आहे जुनेद अहमद ऑफिशियल। तव्हांखे हिते खोड़ सारियूं जाम वीडियोस मिलंदियूं इंशाल्लाह डेली। त तव्हां जेकॾहिं मुंहिंजो वीडियोस ॾिसणु पसंदि कयो था त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं घंटी जो बटण दॿाए छॾियो त जीअं तव्हांखे टाइम ते वीडियोस मिली सघनि। त उन टॉपिक ते जेको टॉपिक तव्हां चवंदो उन ते वीडियोस ठाहींदासीं ऐं पंहिंजो हिन चैनल ते लाइव बि वेंदासीं इंशाल्लाह। त दोस्तों हिन चैनल खे असांखे अॻिते वधाइणो आहे। सभु सिंधी माण्हू हिक ॿिए खे सपोर्ट कयूं ऐं पंहिंजा यूट्यूब चैनल ठाहियूं, यूट्यूब चैनल तां इनकम हासिलु कयूं, पैसा कमायूं। इन करे ऐं पंहिंजी ॿोली खे प्रमोट कयूं, पंहिंजी ॿोली खे वधायूं ऐं पूरी दुनिया में हींअर सिंधी ॿोली में सिंधी क़ौम में शऊर अची चुको आहे ऐं जेको आहे सो उन शऊर खे असांखे वधाइणु खपे ऐं हिक ॿिए जी सपोर्ट करणु खपे। त दोस्तों अॼु जी वीडियो असां रखूं त सिर्फ़ु एतिरी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। त मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो सां गॾु। तॾहिं ताईं अल्लाह हाफ़िज़, सदाईं गॾु।